कयूं था त पाक फौज ऐं सऊदी फौज जी गॾियल मश्क पुॼाणी ते पहुती आहे। ISPR जो चवणु आहे त तरबियती मश्क 15 खां 26 फरवरी ताईं जारी रही। पाक फौज जे तर्जुमान मूजिबि मश्क जो मक़सद गॾियल ऑपरेशन्स खे हथी ॾियणु हो। पाक फौज जे मश्क जो मक़सद ॿिन्ही मुल्कनि में भाइराणनि लाॻापनि खे हथी ॾियणु बि हो। अहम ख़बरनास तव्हां सां शेयर कयूं पिया। पाक फौज ऐं सऊदी फौज जी गॾियल मश्क पुॼाणी ते पहुती आहे। ISPR जो चवणु आहे त तरबियती मश्क 15 खां 16 फरवरी ताईं जारी रही। हवाले सां ॿुधायूं पिया त पाक फौज जे तर्जुमान मूजिबि मश्क जो मक़सद गॾियल ऑपरेशन्स खे हथी ॾियणु हो। पाक फौज जे मश्क जो मक़सद ॿिन्ही मुल्कनि में भाइराणनि लाॻापनि खे हथी ॾियणु बि हो। अहम ख़बरनास तव्हां सां शेयर कयूं पिया। अपडेट कंदा हलो हिन अहम ख़बर जे हवाले सां त पाक फौज ऐं सऊदी फौज जी गॾियल मश्क पुॼाणी ते पहुती आहे। ISPR जो चवणु आहे त तरबियती मश्क 15 खां 26 फरवरी ताईं जारी रही। पाक फौज जे तर्जुमान मूजिबि मश्क जो मक़सद गॾियल ऑपरेशन्स खे हथी ॾियणु हो। पाक फौज जे मश्क जो मक़सद ॿिन्ही मुल्कनि में भाइराणनि लाॻापनि खे हथी ॾियणु बि हो। ब्रेकिंग न्यूज़ तव्हां सां शेयर करे रहिया आहियूं। पाक फौज ऐं सऊदी फौज जे गॾियल मश्क पुॼाणी ते पहुती आहे। ISPR जो चवणु आहे त तरबियती मश्क 15 खां 16 फरवरी ताईं जारी रही। पाक फौज जे तर्जुमान मूजिबि मश्क जो मक़सद गॾियल ऑपरेशन्स खे हथी ॾियणु हो। अवां ॿुधायूं पिया पाक फौज जे मश्क जो मक़सद ॿिन्ही मुल्कनि में भाइराणनि लाॻापनि खे हथी ॾियणु बि हो। इन हवाले सां तफ़सील मालूम कंदासीं। असां सां लाइन ते मौजूद आहे सीनियर तज़िये निगार सिद्दीक साजिद साहब। सर, क्या तफसीलात हैं इस मश्क के हवाले से? मुताबिक सऊदी बैटल फोर्सेस की फोर्सेस के साथ 5 जॉब मकदार में मुनक्किद हुई। इन फौजी मिशनों का इख्तिताम 15 से 26 फरवरी के दौरान किया गया था। ये बुनियादी मकसद मुश्तरका ऑपरेशन को फरोग देने के साथ साथ से इस्तेफादा करना था। जो पाकिस्तान और फौजी मजीद फरोग देने के लिए भी इत्तेफाक किया गया। रवायती और नई रवायती खतरा से निपटने की कोशिश की गई, जबकि जमीनी दस्तों के साथ कुव्वत के इस्तेमाल के लिए मैदान जंग में महत्वों की मशक्कत की गई। और कोर कमांडर मुल्तान करीब के मेहमानों की उन्होंने मशक बाहम महंगी और आला तबीयत को इज़्तिनाम किया है। बहुत शुक्रिया सर अपडेट करने के लिए।